पीटीआई चेयरमैन जी तोशाखाना केस में सज़ा ख़िलाफ़ ॿुधणीअ ते दरख़्वास्त सूमर ताईं मुलतवी। पीटीआई चेयरमैन जे वकील लतीफ़ खोसा जो अदालत में एहतजाज। ईंदड़ ॿुधणीअ ते पेश न थियण जो ऐलान। चीफ जस्टिस आमिर फारूक दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रमाक्स थींदे चयो त गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी सूमर ताईं मुलतवी कई पई सघियासीं पर न कयो। असां बि ट्रायल कोर्ट वारो कमु करे सघूं था पर न कंदासीं। ट्रायल कोर्ट जेको कयो ग़लति कयो। ॿुधणी सूमर ताईं मुलतवी कयूं था। केरु न बि आयो त बि फ़ैसिलो ॿुधाईंदासीं। पीटीआई चेयरमैन जो वकील लतीफ़ खोसा इस्लामाबाद हाई कोर्ट जे लिफ्ट में फासी पियो। अमले अध कलाक खां पोइ लिफ्ट खोले लतीफ़ खोसा ऐं ॿियनि खे ॿाहिरि कढियो। पीटीआई चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी सुप्रीम कोर्ट में हल्फी बयान जमा कराए छॾियो। बुशरा बीबी चयो आहे त पीटीआई चेयरमैन जी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन जो वज़न बि घटि थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट में बुशरा बीबी पारां हल्फी बयान एडवोकेट हामिद खान जमा करायो। बुशरा बीबी जो हल्फी बयान सिविलियन जे फौजी ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जे केस में जमा करायो वियो। केतिरनि ई ॾुखियाईनि ऐं मसइलनि बाद 22 अगस्त ते अटक जेल में मुलाक़ात जी इजाज़त मिली। सखर पुलिस केटीएन न्यूज़ ऐं काविश जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे कातनि ताईं पहुची न सघी। शहीद जान मोहम्मद महर जे कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध सरापा एहतजाज बणियल। लाड़काणो, कंदकोट, नवाबशाह, नौशर फिरोज छट्टो, मीरपुर बठोरो, सन, ठुल ऐं ॿियनि शहरनि में बि सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सर ते एहतजाजी मुज़ाहिरा। काविश ऐं केटीएन न्यूज़ हथ पारां सुभाणे कराची सीएम हाउस वारो धरणे जो बि ऐलान थियल। मुख़्तलिफ़ सहाफ़ती सियासी समाजी तंज़ीमुनि जे वकीलनि पारां धरणे जी हिमायत जो ऐलान। सुप्रीम कोर्ट अहद चीमा जे ख़िलाफ़ नेब दरख़्वास्त वापसि वठण ते उकलाए छॾी। सुप्रीम कोर्ट पारां अहद चीमा खे 3 साल ऐं बेगुनाह कैद रखण ते नेब खे छंड। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त नेब कानून जो किरियल मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो वियो। जस्टिस तरमिनल रिमार्क्स ॾिना त नेब खे सियासी हथियार तौरु इस्तेमालु कयो वियो। नेब अहद चीमा खे 3 साल जेल में रखियो। नेब कानून खे बेरहमीअ सां इस्तेमालु कयो वियो। केस में 24 भेरा इल्तवा घुरियो वियो। साइफर केस में गिरफ़्तार पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जी जिस्मानी रिमांड में 3 ॾींहनि जी वाध। एफआईए शाह महमूद कुरैशी जी 9 ॾींहनि जे रिमांड जे इस्तदा रद्द। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत क़ाइम ख़ुसूसी अदालत शाह महमूद कुरैशी जी रिमांड में वाध करे छॾी। एॾी नंढड़ी उमिरि जी न्याणी अलाए केतिरा हुन ज़ुल्म सटान जेतिरी बि मुज़म्मत कजे उहा घटि आहे। त जेसिताईं हिनखे सज़ा न मिलंदी त एतिरा केतिरा ई असद शाह निकिरंदा। अलाए केतिरा एतिरा छुपियल आहिनि जेसि अगरि हिनखे फातिमा खे इंसाफ़ न मिलियो त एतिरा ॿिया केतिरा ई थी वेंदा। असांखे इंसाफ़ थो खपे फातिमा जे लाइ। मां इहा ॻाल्हि चाहींदमि त फातिमा खे सां जेको ज़ुल्म थियो आहे उनखे इंसाफ़ ॾिनो वञे। मां त चवां थो मासूम ज़िंदगी ॾिठी कोन आहे। पहिरियों जेका आहे पंहिंजो माना जेका आहे पंहिंजी ज़िंदगी हुनजी उजड़ी वई। छा उहो सोचींदी जेको हैवान आहे उनखे अहिड़ी सज़ा ॾिनी वञे, सरेआम फांसी ॾिनी वञे। जेको बि मुलविस आहे उनखे जेकॾहिं केस साबित थिए त उनखे करायो आहे की सज़ा ॾिनी वञे। रानीपुर जी पीरानी हवेलीअ में क़तल कयल मासूम फातिमा जे क़तल केस में नामज़द हिना उर्फ सोनिया शाह ऐं पीर फयाज़ शाह खे पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम। मासूम फातिमा जे क़तल केस में नामज़द जवाबदारनि जी हिमायत में धाड़ेल बि मैदान ते अची विया। पीरानी हवेलीअ में वहशत जो निशानो बणियल। मक़तूल फातिमा जे वारसनि ऐं सहाफ़ियुनि खे धमकियूं। सहाफ़ियुनि खे धमकाईंदड़ हिकु मुरीद गिरफ़्तार। खैरपुर नर्सिंग कॉलेज जे शागिर्दाणनि जो मासूम फातिमा जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। मुख़्तलिफ़ मुल्कनि सां वासो रखंदड़ हार्वर्ड यूनिवर्सिटीअ जे 38 शागिर्दनि जी GHQ आमद। आर्मी जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। आर्मी चीफ शागिर्दनि खे इलाक़ाई सलामतीअ जे मसइलनि ऐं ख़िते में अमन अमान जे इस्तेहकाम खे हथी वठाइण में पाक फ़ौज जे किरदार बाबति आगाही ॾिनी। आर्मी चीफ चयो त पाकिस्तान दहशतगर्दीअ जे ख़िलाफ़ मज़बूत किरदार अदा करे रहियो आहे। आलमी बिरादरी खे पाकिस्तान जे क़ुर्बानियुनि ते दाद ॾियणु घुर्जे। आर्मी चीफ वालारियल कश्मीर जी सूरतहाल बाबति बि शागिर्दनि खे आगाह कयो। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी चीफ इलेक्शन कमिश्नर खां पोइ निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां मुलाक़ात। अमरीकी सफ़ीर पारां पाकिस्तान जी इक़्तिसादी ऐं तरक़ियाती एजेंडा जी हिमायत जो ऐलान। वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त पाकिस्तान ऐं अमेरिका जा लाॻापा पुराणा आहिनि।
जिन खे वधाइण जा ख़्वाहिशमंद आहिनि। नून लीग जे वफ़द जी इलेक्शन कमीशन सां मुलाक़ात। इलेक्शन कमीशन चूंडुनि बाबति तजवीज़ूं घुरी वरितियूं। एहसन इक़बाल चयो आहे त इलेक्शन कमीशन नयनि तकबंदियुनि ऐं वोटर रजिस्ट्रनि जो अमल 14 डिसंबर ताईं मुकमल करण जी ख़ातिरी कराई आहे। इलेक्शन कमीशन आइन मूजिब चूंडूं कराइण जी पाबंद आहे। अवां खे ख़बर नाहे त खिते में छा थी रहियो आहे। ॻोठनि मां माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। हाउसिंग स्कीम जे नाले ते आलमी सतह ते पार्क ते कब्ज़ो थी रहियो आहे। छा अवां हिन सूरत हाल खां वाक़िफ़ न आहियो? सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जो खीर थियल नेशनल पार्क खे ख़त्म करे हाउसिंग स्कीम ठाहिण तां सिंध हुकूमत ते सख़्त कावड़ जो इज़हार। चीफ सेक्रेटरी अदालत खे ॿुधायो त कमिश्नर हैदराबाद जी रिपोर्ट मूजिब पार्क जी एराज़ीअ ते को बि कब्ज़ो नाहे थियो। मुस्तक़बिल में कुझु नथा चई सघूं। अॼु जी ॻाल्हि यकीन सां करे रहियो आहियां। अदालत पारां चीफ सेक्रेटरी खे ख़मीस ताईं हल्फ़नामो जमा कराइण जो हुकुम। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार रोड हादसनि में 2 ॼणा फौत, हिकु मासूम निगरी समेत 17 ज़ख़्मी। थाणो बोला खान वेझो कराची खां सवात पींदड़ मुसाफ़िर कोच टायर ब्रस्ट थियण सबबि कल्टी, 15 मुसाफ़िर ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। रतोदेरो वेझो ज़ख़्मी थियल दोदापुर वासी नौजवान मुख़्तियार कटोहर फौत थी वियो। डिगड़ी भरिसां टंडोजान मोहम्मद रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, आबिद हुसैन मुग़ल फौत, कार ड्राइवर फरार। कराची में अबुल हसन असफानी रोड ते वीगो ते फायरिंग, नारी ऐं नौजवान क़तल। मक़तूल नारी जी सुञाणप लारिब ऐं नौजवान अहसन तौर कई वई। पुलिस गाॾीअ ते फायरिंग कंदड़ पीउ ऐं पुट खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल नारीअ जे पीउ पारां जोड़े खे क़तल करण जो एतराफ़। कराची जे लसवेला चौक भरिसां नाले में गैस भरजण सबबि धमाको, 8 वाटेड़ो ज़ख़्मी, 14 दुकाननि खे बि नुक़सान पहुतो, ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कंबर भरिसां सऊदी अरब खां 3 ॾींहं अॻु आयल शख़्स पुरमज़ामत ते वगण रोड ते क़तल। हथियारबंदनि फौरन गोलियूं हणी नौजवान अल्ताफ़ मुगेरी खे क़तल करे छॾियो। सऊदीअ खां 3 ॾींहं पहिरीं नौजवान घर आयो हो, मोटरसाइकिल ख़रीद करे ॻोठ वञी रहियो हो त पुरमज़ामत ते फौरन खेसि क़तल कयो। कुंभ में सियाल मोहल्ले में वेशी जवाबदारनि जी 8 वरियनि जे नींगरीअ सां मुबैना जिंसी ॾाढाई। वारिस ॿाड़ीअ खे खणाए थाणे ते पहुची विया। पुलिस ॿाड़ीअ खे मेडिकल लेटर ॾेई कोर्ट जी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त आकिब नाले जवाबदार नींगरीअ खे झंग में जातीअ जो निशानो बणायो। कंदकोट में पुलिस जो दुरानी महर ऐं दोदापुर पुलिस चेक पोस्ट ते इलाइक़नि में 3 ॾींहं बि ऑपरेशन। फायरिंग जी ॾे-वठ में मार्टर गोला लॻण सबबि निसार सतसोई समेत 2 जवाबदारनि जा घर सड़ी विया। पुलिस मुक़ाबले जो 60 जवाबदारनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत दुरानी महर थाणे ते ॿधार केसिस दाख़िल थियल। मांचन में सिविल सोसाइटी ऐं हाजाना बिरादरी जे माण्हुनि जो पुलिस जे ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो जारी। हाजाना बिरादरी जे माण्हुनि नवाबशाह पुलिस पारां मुबैना खंबे गुम कयल ॻोरहारी औरत खे आज़ाद न करण ख़िलाफ़ धरणो हयो वियो। रोड ब्लॉक धरणे में जस्कम अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी, एसयूपी अॻवान ख़ुदा बख़्श तेबो ऐं ॿियनि जी शिरकत। मुज़ाहिरीन पारां गिरफ़्तारीअ बाद गुम कयल औरत हुस्ना खे आज़ाद करे सीआईए इंचार्ज ते केस दाख़िल करण जो मुतालबो। भूसड़ी जे थाणे मां गिरफ़्तार कयल 2 चोर लाकब जे कमरे मां दरी टोड़े फरार थी विया। पुलिस 4 ॾींहं अॻु लोह चोरी कंदड़ अताउल्ला ख़ान ऐं ज़ीशान पठान खे गिरफ़्तार कयो हो। थाणे में मुक़रर पुलिस एहलकार जुमे जी नमाज़ ते विया त पुठियां 2 चोर दरी टोड़े फरार थी विया। ऐं अमरीकी तारीख़ में पहिरियों भेरो अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप जी गिरफ़्तारीअ जी तस्वीर जारी। डोनाल्ड ट्रंप फर्द जुर्म लागू थियण बाद फिल्टन काउंटी पहुची गिरफ़्तारी पेश कई, जंहिं खे कुझु देर बाद आज़ाद कयो वियो। डोनाल्ड ट्रंप जे गिरफ़्तारीअ बाद वरितल तस्वीर बि जारी कई वई।